शुरुआत हम ख़बर सां कंदासीं त कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब तरफ़ां इब्राहिम हैदरी में समुंड जो पानी मिठो करण लाइ प्लांट लॻाइण जो ऐलान करे छॾियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड क़ानूनी तौर थी आहे। कराची शहर जे अवाम जे एतमाद ते पूरो लहण जी कोशिश कई वेंदी। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची खे हिकु दफ़ो ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो वेंदो। 4 सालनि दौरान कम थींदे नज़र ईंदो। तनक़ीद जो जवाब कारकर्दगी सां ॾींदासीं। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त अवामी ख़िदमत करण जो कसम खंयो आहे। वफ़ाक़, सूबाई ऐं शहरी हुकूमत खे गॾिजी कमु करणो पवंदो। कराची शहर में पीअण जे पाणी जो मसइलो हल करणु असांजी पहिरीं तरजीह आहे। संदसि चवणु हो त इब्राहिम हैदरी में समुंड जो पाणी मिठो करण लाइ प्लांट लॻायो वेंदो। नालनि जी सफ़ाई चैलेंज आहे जेका यकीनी बणाई वेंदी। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब तरफ़ां इब्राहिम हैदरी में समुंड जो पाणी मिठो करण लाइ प्लांट लॻाइण जो ऐलान करे छॾियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड क़ानूनी तौर थी आहे। कराची शहर जी अवाम जे एतमाद ते पूरो लहण जी कोशिश कई वेंदी। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कराची खे हिकु दफ़ो ॿीहर रोशनियुनि जो शहर बणायो वेंदो। 4 सालनि दौरान कमु थींदे नज़र ईंदो। तनक़ीद जो जवाब कारकर्दगी सां ॾींदासीं। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त अवामी ख़िदमत करण जो कसम खंयो आहे। वफ़ाक़, सूबाई ऐं शहरी हुकूमत खे गॾिजी कमु करणो पवंदो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ आगाह कजो त मेयर मुर्तज़ा वहाब मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। छा चवणु हुयो मुर्तज़ा वहाब जो? अशफाक कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर सलमान मुराद कराची वारनि सां मुखातिब थी पंहिंजो रोड में ॾियणु चाहे थो। अॼु मूंसां गॾु टाउन चेयरमैन गॾाई ऐं क़यादत जो चौराइतो आहे जंहिंखे खेनि न सिर्फ़ु क़ाबिल सम्झनि शहर जी ख़िदमत में हिननि खे अॻिते आंदो वञे ऐं मुस्बत किरदारु अदा करे शफ़ाफ़ियत खे मुमकिन करण जे हवाले सां अॻुवाराई कई वेंदी। पीपल्स पार्टी माण्हुनि खे एंगेज करे पंहिंजे ख़िदमत ॾेखारण में अॻुवाराई करण जी कोशिशि कंदी। संसद चवणो हो त 10 नगर यूनियन कमेटी मां चूंडियल पार्टी न सिर्फ़ु घुर्ज पूरी कंदो बल्कि न फ़ैसिले ते अमल करे 6 महीननि जी मुदत जो इंतज़ार न कंदो। संसद चवणो हाणे चूंडुनि वारो अमल ख़तमु थी चुको आहे। उहो समूरित पार्टियुनि खे दावत ॾिए थो त अचो कराची तरक़ी जे हवाले सां कमु कयूं। चवणो थी न पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे न जमायत इस्लामी आहे। हिन शहर जा नुमाइंदा आहिनि ऐं शहर नुमाइंदे जी हैसियत में उहो सभिनी खे दावत ॾेई शहर जे मसइलनि खे हल करण जे हवाले सां कोशिशूं करणु चाहे थो। शहर में राब्ते जो फुक़दान ऐं बेहद में नज़र अचे थी। किथे को किचिरो थो थिए त किथे को रोड ते हली थो वञे। शहर में ख़ूबसूरत जो ख़्यालु रखंदो वामसाती ऐं ख़ासि तौर ते इलाज जी बीमारियुनि जे हवाले सां शहर जी बीमारियूं कहिड़ियूं वञनि चवणु कंहिंखे इलाज करिणो आहे त उहो अस्पताल में करे बीमारियुनि जी कचरे छॾे वेई। चवण त शहर जो वॾो मसइलो फाइनेंस आहे। हिन हवाले सां हुकूमत जे वफ़ाक़ सां गॾिजी न सिर्फ़ु इहो मसइलो हल कंदो बल्कि सूबाई जेको फाइनेंस ऐं वार्ड आहे उन जे हवाले सां न सिर्फ़ु अॻुवाराई कंदो बल्कि जेके प्रोसेस में कम आहिनि उन्हनि खे जल्द अज जल्द उबताइण जे हवाले सां कोशिशि कईंदो। सरसे चवणो त शहर जा तरक़ियाती मनसूबा रोड इंफ्रास्ट्रक्चर निज़ाम आहे उनखे बहितर करण ऐं ट्रांसपोर्ट जा जेके मसइला आहिनि